नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त बडाणी जे सीनियर सहाफ़ी गुलाम यासीन भुट्टो सां एसी कश्मीर अयाज उमरो अनाज ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि जे गुदाम ते छापो हणण बाद ॾेती लेती जे मामले ते कवरेज करण दौरान मोबाइल फ़ोन खसे बदकलामी कंदे धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ बडाणी प्रेस क्लब सहाफ़ियुनि जो एसी कश्मीर अयाज उमरो ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सदर अलदीन भुट्टो, अहमद फ़कीर चाचड़, सईद मोहम्मद अली शाह, रियाज़ अहमद भुट्टो, जाम आशिक़ हुसैन चाचड़, गुलाम यासीन भुट्टो ऐं ॿियनि ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी एहतजाज कंदे चयो त कश्मीर जो एसी अयाज उमरो कवरेज दौरान सीनियर सहाफ़ी गुलाम यासीन भुट्टो खे धमकियूं ॾींदे खेसि चुप रहण जे लाइ दबाव विझंदे मोबाइल खसे हमले जी कोशिश कई है, जेको अमल आज़ाद सहाफ़त ते वार आहे, जेको कंहिं बि सूरत में नाक़ाबिले बर्दाश्त ऐं सहाफ़ियुनि जी आवाज़ खे दॿाए चुप नथो कराए सघिजे। हिन चयो आहे त एसी कश्मीर हर सहाफ़ी सां बदकलामी ऐं धमकियूं ॾींदो आहे। हिन वज़ीर आला सिंध डीसी कश्मीर खां पुरज़ोर मुतालबो कंदे एसी कश्मीर खे फौरी तौर हटाए खेसि इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।